First of all, I would like to introduce myself that I am Mohammad Azim Khoso, currently working as a headmaster in school education and literacy department, Government of Sindh, and I am also working here at TLT as instructor of English language. Okay. Today's our topic is communication. Main communication, the word communication is derived from the word commune, means to share. कम्युनिकेशन के बारे में जेका हिकड़ी मिस है पिना असांजे ज़हन में माइंड में वर्ड थो अचे त कम्युनिकेशन सिर्फ उन जी सुठी थी सके थी जंहिंखे इंग्लिश सुठी अचे, पर ये हिकिड़ो मिसकंसेप्शन आहे। कम्युनिकेशन हिकिड़ो टूल आहे जंहिं बि लैंग्वेज में थी सके थो। इंग्लिश इज ओनली अ लैंग्वेज। कम्युनिकेशन के तव्हां बेहतर करणु चाहियो था त मेन इंपॉर्टेंट थिंग इफ यू आर गोइंग टू वांट टू इम्प्रूव योर communication skill, that you should be a good listener. जेकॾहिं तव्हां पंहिंजी कम्युनिकेशन बेहतर करणु चाहियो था त तव्हांखे सुठो लिसनर थियणु घुर्जे। जेकॾहिं तव्हां शयुनि खे सुठे नमूने सां न ॿुधंदव त तव्हां सुठे नमूने सां उन्हनि शयुनि खे बयान बि न करे सघंदव। ॿ वर्ड्स लिखियल आहिनि तव्हांजी स्क्रीन ते, हिकिड़ो लिसन आहे ऐं ॿियो साइलेंट आहे। ॿिन्ही में सेम लेटर्स आहिनि। लिसनिंग तॾहिं ई सुठे नमूने सां थी सघंदी जेकॾहिं हुन में ख़ामोशी हुजे, ध्यान सां ॿुधो तव्हां उन शइ खे। जेकॾहिं उन शइ खे तव्हां सुठे नमूने सां न ॿुधंदव त तव्हां शयुनि खे सुठे नमूने सां बयान करे कोन सघंदव। ठीकु आहे, हाणे हिकिड़ी नंढी एक्टिविटी था असां कयूं लिसनिंग जे हवाले सां। हिकिड़ो वर्ड ॿुधाईंदुमि, हिकिड़ो सेंटेंस, हिकिड़ो स्टूडेंट उन खां पोइ नेक्स्ट स्टूडेंट ॿुधाईंदो त लास्ट में असां वरी उहो पुछंदासीं त उहो सेंटेंस कीअं थो बयान कयो वञे। गैर जरूरी है फजूल ॻाल्हाईंदा आहिनि। शाबाश। नेक्स्ट एनी अदर इंडिविजुअल? यस मैम। रिपीटेशन शइ जी मतलब थे त उन में जो रिपीटेशन बार बार साॻी ॻाल्हि कंदा आहिनि, रुगो पंहिंजी तारीफ़ूं कंदा आहिनि। पॉइंट नोट कंदा वञो जी। सर फालतू ॻाल्हाइण गैर जरूरी ऐं फालतू ॻाल्हाईंदा आहिनि। यस। न शो कंदा आहिनि, उन खे माना बकवास पिया कंदा आहिनि। गैर जरूरी ॻाल्हि फालतू थी वई। नेक्स्ट एनीवन? यस यस। तव्हांखे हिक ॻाल्हि खे वठी बार-बार पिया दोहराईंदा आहिनि। हिक ॻाल्हि खे बार-बार पिया दोहराईंदा आहिनि जी। हवाली ऐं साइड तेज ॻाल्हाईंदा। हवाली ऐं तेज ॻाल्हाईंदा आहिनि। पॉइंट आहे जी। सर जेको जो ॿिए कंहिंजी न ॿुधंदा आहिनि, जेको जो रुगो पंहिंजी ॻाल्हि कंदा आहिनि त मां आहियां। शाबाश। ॿिए कंहिंजी न आहिनि ॿुधंदा, सिर्फ़ पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। ॾिसो इहे उहे शयूं आहिनि जेके हिकिड़ी ख़राब कम्युनिकेशन जूं निशानियूं आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां सुठी कम्युनिकेशन कयो त तव्हां में इहे हैबिट्स न हुअणु घुरिजनि। जिन आंसर ॾिना उन्हनि सभिनी लाइ क्लैपिंग कयो। ऐं उहे ई निशानियूं आहिनि। हाणे जेकॾहिं कम्युनिकेशन खे ॾिठो वञे असां में 4 शयूं आहिनि: लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग ऐं राइटिंग। हाणे उन्हनि में 2 शयूं इनपुट में थियूं अचनि ऐं 2 शयूं असांजे आउटपुट में। इनपुट जेकॾहिं लिसनिंग तव्हां सुठे नमूने सां कंदव त तव्हांजी स्पीकिंग इंप्रूव थींदी। जीअं पहिरियां मूं उहा शइ तव्हांखे ॿुधाई त अक्सर असां जॾहिं ॿुधंदा आहियूं शयूं तॾहिं ई असां सिखंदा आहियूं। जा ॻाल्हाइण में असां खां न आहियूं सिखी सघंदा शयुनि खे। इनपुट आहे लिसनिंग ऐं आउटपुट उन जो स्पीकिंग आहे। ॿियो रीडिंग हूंदी तव्हांजी सुठी। जेतिरो मुतालियो कंदव त ओतिरो तव्हां सुठे नमूने सां लिखी सघंदव। राइटिंग में बि कम्युनिकेशन थींदी आहे। उन खां सवाइ जेको मेन रीज़न आहे, जीअं चवंदा आहिनि गार्बेज इन गार्बेज आउट। सुठो लिखंदव, सुठो ॿुधंदव, शयुनि खे पढ़ंदव त शयूं सुठियूं तव्हांजे में हूंदियूं त उन्हनि शयुनि खे तव्हां बयान बि सुठे नमूने सां करे सघंदव। जेकॾहिं इनपुट ई सुठे नमूने सां कोन हूंदो, तव्हांखे कंहिं पॉज़िटिव शयूं कोन हूंदियूं त जेका शयूं तव्हां ॿुधंदव उन्हनि खे ई बयान कंदा आहियो। नेक्स्ट आहे हिकिड़ी रीडिंग एक्टिविटी। हाणे स्क्रीन ते तव्हांखे हिकिड़ो पैसेज नज़र ईंदो, उहो तव्हां सभई ध्यान सां पढ़ो त मां चेक कंदुमि त तव्हांजी रीडिंग एक्टिविटी कीअं आहे जी। थी वियो? ओके। हाणे मूंखे ॿुधायो त हिन में एफ घणा यूज़ थियल आहिनि? सही आहे, 7 आहिनि एफ। ॿियो केरु ॿुधाए? तव्हां ॿुधायो जी। घणा एफ यूज़ थियल आहिनि? 6।
सेंटेंस में जी हिन मैसेज में मैसेज मैसेज में 70 मथे में हलो सही आ 7 मूंखे नेक्स्ट ॿुधायो एस घणा दफ़ा यूज़ थियल आहे हिन में जी मिस एस काउंट करने को एस घणा दफ़ा यूज़ थियल आहे 8 सर 8 टाइम ॾिसो डिफरेंट तव्हांजा रहिया आया काउंट 7 टाइम्स यूज़ थियल आहे जिन 7 टाइम्स चयो उहे सही आहिनि उन्हनि जे लाइ क्लैपिंग थी ठीकु आहे ॾिसो जॾहिं अक्सर फर्स्ट दफ़ा फॉल्ट असांजो जॾहिं रीडिंग कंदा आहियूं उन्हनि में मसलो कहिड़ो ईंदो आहे हिन जो मक़सदु इहो त रीडिंग असां जनरली जेको कंदा आहियूं सिर्फ़ एवरेज कंदा आहियूं अंडरस्टैंडिंग लाइ रीडिंग न आहियूं कंदा रीडिंग फॉर कंप्रीहेंशन हुजे जेका शइ पढ़ो उनखे ध्यान सां ऐं तवजो सां पढ़णु घुरिजे जेकॾहिं उनखे तव्हां तवजो सां पढ़ंदो उन खां पोइ उन जे मक़सद खे समझी सघंदो रीडिंग कंप्रीहेंशन जा डिफरेंट क़िस्म जी टेस्ट उनमें ख़ासि तौर ते जेके जॉब जे हिसाब सां हुजनि उन्हनि में रीडिंग कंप्रीहेंशन जो हिकिड़ो क्वेश्चन लाज़मी हूंदो आहे या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके एंट्री टेस्ट हूंदियूं आहिनि ख़ासि तौर ते IBA जेका कंडक्ट कंदी आहे उन में जेको पैसेज तव्हांखे ॾिनो वेंदो आहे उन्हनि मां ई क्वेश्चन हूंदा आहिनि ऐं जेतिरी तव्हांजी रीडिंग जी प्रैक्टिस हूंदी तवजो हूंदो तॾहिं ई तव्हां शयुनि खे आइडेंटिफाई करे सघंदो कॾहिं कॾहिं कंहिं पैसेज खे असां फर्स्ट रीडिंग में कंदा आहियूं त असांखे सिंपल लॻंदो आहे या उन्हनि शयूं आइडेंटिफाई कोन थींदियूं आहिनि जंहिं काउंट कयो कुझु पहिरें काउंटिंग में 5 या 6 ॿुधायो वरी नज़र में दौड़ायो हूंदो पोइ चवंदो हिकिड़ो ॿ ॿिया बि आहिनि वर्ड्स ॿीहर ऐं टीं रीडिंग खां पोइ तव्हांखे वधीक लफ़्ज़ लधा हूंदा नेक्स्ट एक्टिविटी आहे असांजी अकॉर्डिंग टू हार्वर्ड स्टडी जेका असांजी जी कम्युनिकेशन आहे उन में असांजे वर्ड्स जो जेको आहे उन जो सिर्फ़ 7% आहे उन खां पोइ नेक्स्ट परसेंटेज आहे 38% असांजी जेका आहे उहा वॉइस ऐं टून आहे ऐं 55% आहे असांजी बॉडी लैंग्वेज मींस बॉडी लैंग्वेज आहे उन जे जो 55% आहे इंसान उहा मखलूक आहे जेका ईअं सम्झो ॼमण खां वठी कम्युनिकेशन शुरू कंदी आहे ऐं मथे खां वठी पेरनि ताईं सॼो ॻाल्हाईंदी आहे बॉडी लैंग्वेज जे ज़रिए अक्सर जेका असांजी कम्युनिकेशन थींदी आहे उहा ॻाल्हाइण में वर्ड जो सिर्फ़ 7% आहे ॿियो असां बॉडी लैंग्वेज जे ज़रिए ॻाल्हाईंदा आहियूं बॉडी लैंग्वेज छा आहे Body language is a type of non-verbal communication in which physical behaviors as opposed to words are used to express or convey the information. Body language में जेके words आहिनि उन्हनि जे बदिरां असां non-verbal communication कंदा आहियूं ऐं उन non-verbal communication असां through eye contact, through hand या head जे अक्सर कंदा आहियूं ऐं verbal communication जेका असां कंदा आहियूं जनरली घणनि क़िस्मनि जी कंदा आहियूं ॿिनि क़िस्मनि जी हिकिड़ी वर्बल कम्युनिकेशन हूंदी आहे जेका असां थ्रू आवर टंग कंदा आहियूं ज़बान जे ज़रिए ऐं ॿी आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन असां कंदा आहियूं जेस्चर्स ऐं बॉडी लैंग्वेज जे ज़रिए जेस्चर्स असांजी मूवमेंट आहिनि ख़ासि तौर ते जेको हेड आहे असांजो या हैंड आहे डिफरेंट क़िस्म जा जेस्चर थींदा आहिनि कुझु जेस्चर्स ॾिसो अंपायर जॾहिं क्रिकेट थींदी आहे या ॿियनि गेम्स में ख़ासि तौर ते जेकॾहिं आङुर मथे खणंदो आहे कहिड़ो जेस्चर आहे बग़ैर ॻाल्हाइण जे इट मीन्स आउट उन खां सवाइ जेकॾहिं असां कंहिंखे हैंड जो हिन तरीक़े सां जेस्चर कंदा आहियूं इट मीन्स वी आर गोइंग टू कॉल देम थम्स अप कंदा आहियूं उन जी मतिलबु छा आहे ओके जेकॾहिं जी ओके उन तरीक़े सां कंदा आहियूं या गुड उन खां सवाइ जेकॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदो अक्सर इंटरव्यूज़ जे दौरान बॉडी लैंग्वेज जे ज़रिए जेकॾहिं फिंगर्स असांजूं हीअं मूव थियल हुजनि हिक ॿिए में त असां सम्झंदा आहियूं त हाणे अॻिलो प्रेशर में आहे कंफ्यूज़ आहे परेशान आहे त उन खां सवाइ डिफरेंट जेके एक्शन्स जे ज़रिए असां पंहिंजी मूवमेंट शो कंदा आहियूं बॉडी लैंग्वेज जे ज़रिए ॿुधाईंदा आहियूं त हाणे हुनजी जी फीलिंग कीअं आहे हाणे हाउ कैन वी इम्प्रूव अवर कम्युनिकेशन स्किल्स ये असां पंहिंजा कम्युनिकेशन स्किल्स आहिनि उन्हनि खे कीअं इम्प्रूव करे सघूं था उन्हनि में फर्स्ट रूल आहे स्माइलिंग त जॾहिं बि तव्हां कम्युनिकेशन कयो कंहिं सां मिलो त फर्स्ट ऑफ ऑल असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सुन्नत बि स्माइलिंग आहे
सर साजिद वाक़ियो ॿुधाईंदो आहे त ओक्लाहोमा में जॾहिं वियो हुआ स्कॉलरशिप ते अमेरिका, त उतां जे माण्हुनि जे बारे में सर ॿुधायो त उन्हनि में जेका हिकिड़ी सुठी हैबिट हुई, जॾहिं बि कंहिं सां मिलनि पिया ठीकारनि पिया त उन्हनि जे चेहरे ते स्माइल हुई। इशफाक साहब हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा आहिनि, अक्सर चवंदा आहिनि त जेको शख़्स नाहे खिलंदो उहो सम्झो चिॿो थी वेंदो आहे। छा उन लाइ वर्ड यूज़ कंदा हुआ चिॿो, चिॿो उहो आहे जंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट ई न अचे, ऐं मुस्कुराहट न अचे उन जे पुठियां हिकिड़ो रीज़न हूंदो आहे। रीज़न छा हूंदो आहे त उन्हनि जी जेका जॉब हूंदी आहे या जे फील्ड में हुजनि उहा डिफरेंट हूंदी आहे ऐं हो कंदा ॿियो कमु आहिनि। हाणे उन परेशानी ऐं स्ट्रेस उन्हनि जे ज़हन में हूंदो आहे त उन्हनि वीचारनि खां खिल ई कोन्हे ईंदी, ऐं हली हली उहे पाण ॿिए मोह कंदा आहिनि जो उन्हनि खे ॾिसी ॿिए जो मूड ख़राब थी वेंदो आहे, ऐं ओड़ा माण्हू कंहिंखे बि पसंदि न आहिनि हूंदा। या अॻिते हली जॾहिं उन प्रोसेस मां 20-40 साल गुज़ारींदा आहिनि त छा थी वेंदा आहिनि चिॿा। तव्हां मां त कोई चिॿो कोन्हे न, उन खां सवाइ ॿिया सभई मुस्कुराए ॾेखारियो। ठीकु आहे जी, शाबाश। ऐं ॿियो प्रिंसिपल आहे, जेकॾहिं तव्हां पंहिंजी कम्युनिकेशन खे बहितर करणु चाहियो था त तव्हां जंहिंसां बि ॻाल्हायो उन जो नालो रिपीट कंदा कयो। त फॉर सपोज दुनिया में कंहिंखे बि जेका भले खां भली शइ लॻंदी आहे न, पंहिंजो नालो वणंदो आहे। हाणे उन खे उहो पसंदि आहे, तव्हां उन खे हू भाऊ अदा चाचा करे जे उनखे जेकॾहिं नाले सां ॿुधाईंदो, ख़ासि तौर ते दोस्त आहे या तव्हांजो सबऑर्डिनेट आहे, कंहिंखे बि जेकॾहिं कॉल उन जे नाले सां कंदो त उनखे वधीक बहितर लॻंदो। टीचर्स लाइ बि इहो आहे त स्टूडेंट खे जेॾी महिल क्लास में सॾु कंदा कनि त बहितर आहे उनजो नालो वठंदा कनि, या कंहिं बि शख़्स सां जेकॾहिं ॻाल्हायो त उनजो नालो उन जे गुफ़्तगू जे दौरान या ॻाल्हाइण जे दौरान उनखे बाय नेम सॾु कंदा कयो या रिपीट, त उनखे वधीक बहितर लॻंदो। नेक्स्ट रूल आहे 30-70 रूल। छा जॾहिं कम्युनिकेशन कयो, कन्वर्सेशन कयो कंहिंसां, कहिड़ो रूल अपनायो 30-70। छा त 30% तव्हां ॻाल्हायो, 70% उन खे ॻाल्हाइण ॾियो। मां सवेर तव्हांखे बेड कम्युनिकेशन जूं पुछियूं हुयूं नेगेटिव पॉइंट्स, तव्हां छा ॿुधायो सर उहे घणो ॻाल्हाईंदा आहिनि, एतिरो रुगो पिया पंहिंजा हवाला कढींदा आहिनि त असांखे उहा ॻाल्हि न आहे वणंदी। कम्युनिकेशन बहितरीन जो इहो रूल आहे त 30-70 अगले जी ॿुधो। छा अगले जी ॿुधो, तव्हां घटि ॻाल्हायो, छाकाणि जो अगलो पंहिंजे बारे में, पंहिंजे आइडियाज़ जे बारे में ॿुधाइण वधीक पसंदि कंदो आहे। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु पंहिंजे बारे में ॻाल्हाईंदा वेंदो, अक्सर तव्हां हुनखे मौक़ो ई कोन ॾींदो त हू कुझु अरसे खां पोइ तव्हांजी ॻाल्हियुनि मां बोर थियणु लॻंदो ऐं चवंदो हाणे जान चले असांजी, छाकाणि जो रुगो हाणे पंहिंजा हवाला थो करे। नेक्स्ट आहे कीप योर वॉइस टून सेम। हाणे जीअं वॉइस टून में हू ॻाल्हाए रहियो आहे, कोशिशि करे तव्हांजी वॉइस टून बि उहा हुअणु घुरिजे। जेकॾहिं अॻिलो ॾुख वारी कैफ़ियत में आहे त तव्हां बि कोशिशि करे सिंपली उन जे हिसाब सां, जेकॾहिं अॻिले जे जहिड़े हिसाब सां वॉइस टून आहे, कोशिशि करे तव्हां पाण बि उन जे हिसाब सां उनखे ध्यान सां ॿुधी त उन जे हिसाब सां ॻाल्हाईंदो त तव्हांजी कम्युनिकेशन वधीक बहितर थींदी। नेक्स्ट आहे पेरेंटिंग टेक्निक। हाणे पेरेंटिंग टेक्निक उन टेक्निक खे चवंदा आहिनि जॾहिं तव्हां कंहिंसां कम्युनिकेशन कयो था, ॻाल्हायो था। हाणे हू जेका ॻाल्हि करे रहियो आहे त जंहिं ॻाल्हि ते एंड कयो थी, कोशिशि करे लास्ट वर्ड उहो तव्हां रिपीट कयो। फॉर सपोज जेकॾहिं हू थो चवे त मां डेली एक्सरसाइज कंदो आहियां, जिम में वेंदा आहियो, अच्छा जिम में वेंदा आहियो, ॿियो छा कंदा आहियो हुते, तव्हां जेकॾहिं उन हिसाब सां ॻाल्हाईंदो, अॻिलो चवंदो हाणे मूं में इंट्रस्ट वठी रहियो आहे ऐं मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां थो ॿुधे, मां उन सां ॻाल्हायां ऐं हू पंहिंजी ॻाल्हि वधीक शौक़ सां कंदो, माना उनखे पेरेंटिंग टेक्निक चइबो आहे। त उन शइ खे वरजाइण, उन जो ख़ासि तौर ते लास्ट वर्ड खे तव्हां हिकिड़ो दफ़ो रिपीट कंदो, वरजाईंदो त उन सां गॾु उन ते बहितर असर पवंदो। नेक्स्ट आहे यूज पॉजेस इंस्टेड ऑफ फिलर्स। पॉजेस माना जॾहिं तव्हां ॻाल्हायो था, शइ खे बयान कयो था त लिटिल पॉजेस वठो, कुझु ब्रेक सां, आराम सां। कुझु माण्हू हूंदा आहिनि जीअं लफ़्ज़नि जी तकड़ी बम्बारमेंट करे छॾींदा आहिनि, ॻाल्हि जे मथां ॻाल्हि, तकड़ो असां चवंदा आहियूं हाणे साह खणे ब्रेक खणे, केॾी महिल मां बि तकड़ो ॻाल्हाए वेंदो आहियां। ठीकु आहे, त कोशिशि करे जेॾी महिल माण्हू ॻाल्हाए त लिटिल पॉजेस खणे। जेकॾहिं हू पॉजेस खणंदो त आराम सां अॻिले खे मौक़ो मिलंदो, हिकिड़ी ॻाल्हि सम्झंदो ऐं आराम सां उहा कन्वर्सेशन बहितर नमूने सां हलंदी। नेक्स्ट रूल आहे कनेक्टिविटी या रेपो बिल्डिंग। कनेक्टिविटी या रेपो बिल्डिंग मां मुराद इहा आहे त जॾहिं तव्हां कंहिं सां ॻाल्हायो
जे फॉर सपोज कहीं कम लाइ वञो था कहीं ॿिए हिसाब सां त पहिरियां हुन सां तालुक जोड़ियो। मां नोट कयो आहे त सभिनी खां वधीक जेके रेपो बिल्डिंग या इन कम ते कम कंदा आहिनि तबलीगी जमातूं। तव्हां उन्हनि सां जॾहिं ॾिठो हूंदो उहे जॾहिं कंहिं सां मिलंदा आहिनि त तव्हांखे पहिरियां पंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधाईंदा। तव्हां ॿुधो हूंदो त अक्सर बाबा फलाणे अदाकार सां मिलिया, उनखे ज़िंदगी मटाए छॾी, उनखे तब्दील करे छॾी ऐं उन खां तौबा कराए छॾी, फलाणो अची वियो उन्हनि जे रस्ते ते, फलाणो उन्हनि सां मिली वियो। हू कंहिं सां डायरेक्ट ईअं कोन ॻाल्हाईंदा आहिनि, अचण सां पंहिंजी ॻाल्हि कोन कंदा आहिनि, पॉइंट उन्हनि खां सिखो तव्हां। त हू छा कंदा आहिनि, पहिरियां ख़ुशि आहियो उनजी तबियत पुछंदा आहिनि, हाल अहवाल पुछंदा आहिनि, पहिरियां तालुक जोड़ींदा आहिनि उन सां तालुक जोड़े उन खां पोइ पंहिंजी ॻाल्हि प्रेज़ेंट कंदा आहिनि। असां जेका मिस्टेक कंदा आहियूं, कंहिं में कमु हूंदो आहे, कंहिं नए माण्हूअ सां मिलण वेंदा आहियूं, पहिरियां तालुक न आहियूं जोड़ींदा, पहिरियां उन सां हाल अहवाल कजे, उन सां कनेक्ट थिजे, उन खां पोइ वरी पंहिंजी ॻाल्हि कजे। वॾा वॾा आलिम जहिड़ी जमायत जा हुजनि, तव्हां ॾिठो हूंदो मौलवी हज़रात या ॿिया बि जेके हूंदा आहिनि या जेके सुठा स्पीकर आहिनि या जिन जी कम्युनिकेशन स्किल्स जिन जा सुठा आहिनि, उहे छा कंदा आहिनि कम्युनिकेशन महिल, पहिरियां अॻिले सां राब्तो जोड़ींदा आहिनि, उन खां पोइ ई पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। पहिरियां जेकॾहिं केरु तव्हांखे इज़त न ॾींदो, तव्हांजे बारे में न ॼाणींदो ऐं तव्हां न सम्झंदो त हीउ शख़्स मूंखे सम्झे थो, रेस्पेक्ट ॾिए थो, तेसि ताईं तव्हांजी ॻाल्हि सुठे नमूने सां न ॿुधंदो। माना मतिलबु आहे हू पहिरियां हिकिड़ो रेपो जनरेट कंदा आहिनि, हिकिड़ी कनेक्टिविटी कंदा आहिनि, ॿिए सां पाण खे कनेक्ट कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजा कम्युनिकेशन स्किल डेवलप करणु चाहियो था त तव्हांखे बि रेपो बिल्डिंग ते कमु करणो पवंदो, पंहिंजे कम्युनिकेशन स्किल ते। लास्ट आहे कन्वर्सेशनल थ्रेडिंग। कन्वर्सेशनल थ्रेडिंग जो इहो आहे त माना जेका ॻाल्हि आहे उन ॻाल्हि सां ॻाल्हि जोड़ींदा वञो। वो जेका ॻाल्हि करे थो, फॉर सपोज जी मां एग्जांपल साॻियो ई जिम वारो ॾिनमि, जेकॾहिं केरु ॿुधाए थो त मां एक्सरसाइज कंदो आहियां, जिम में वेंदो आहियां या उन खां सवाइ नौशरो फिरोज़ जो आहियां, तव्हांखे हैदराबाद में कंहिं जिम में मिले थो त उन महिल तव्हां ॿुधाईंदो त वरी नौशरो फिरोज़ में किथे रहंदा आहियो, माना उन जे वर्ड सां थ्रेड कंदा, कनेक्टेड ॻाल्हि कंदा कयो। अक्सर असां कम्युनिकेशन में छा कंदा आहियूं, अॻिले खां जनरल 2-4 सुवाल पुछंदा आहियूं, उन खां पोइ हू बेज़ार थी वेंदो आहे त मूंखां हे इंटरव्यू वठण आयो आहे या मूंसां कचहरी करण आयो आहे। अॻिले खे मौक़ो ॾिजे ऐं उन जी ॻाल्हि मां कोशिशि करे सुवाल ठाहिजे या स्टेटमेंट्स में ॻाल्हाइजे, इंस्टीड ऑफ आस्किंग क्वेश्चंस हू छा में ॻाल्हाए, स्टेटमेंट्स में जनरल ॻाल्हाए। ऐं लास्ट ऑफ प्रैक्टिस, प्रैक्टिस ऐं प्रैक्टिस। हिकिड़े मशहूर स्पीकर जो कौल मूंखे यादि आहे त उन खां कंहिं पुछो त कंहिं शइ खे मां पंहिंजी एक्टिंग खे या ॿिए स्किल खे कीअं डेवलप कयां, हुन चयो प्रैक्टिस प्रैक्टिस ऐं प्रैक्टिस। सिर्फ़ प्रैक्टिस उहा वाहिद शइ आहे त तव्हां जंहिं बि स्किल खे डेवलप करणु चाहियो था त उनखे बहितर बणाए सघो था, उनखे अंडर ऑब्जर्वेशन रखे छॾियो। जंहिं स्किल खे बहितर बणाइणु चाहियो था उनखे अंडर ऑब्जर्वेशन रखे छॾियो। तव्हां जेकॾहिं पंहिंजी कम्युनिकेशन स्किल खे डेवलप करणु चाहियो था, तव्हां पंहिंजो साउंड रिकॉर्ड कयो, तव्हां पंहिंजी वीडियोस ठाहियो, त उन खां पोइ ॾिसो त मां कीअं थो ॻाल्हायां। उन में कुझु तव्हां ॿुधी ॾिसंदव त तव्हांखे कुझु पंहिंजूं ग़लतियूं नज़र ईंदियूं, वरी उन्हनि खे बहितर बणाए तव्हां पाण खे सुठे नमूने सां प्रेज़ेंट करे सघो था। Okay, now we are going to end our presentation. If you have any kind of question, you may ask. Thank you very much.